अचो त पंहिंजो कस्टम स्टाइल ठाहिणु सिखूं ऐं उन ते पंहिंजी लिस्ट ते अप्लाई करूं। दोस्तों असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ बि नंबर स्टाइल आहे उहो ठाहे सघूं था, उन ते अप्लाई करे सघूं था। उन जे लाइ असीं मेन लिस्ट ते असीं अप्लाई कंदासीं। असीं सॼी लिस्ट खे सिलेक्ट था करूंसि ऐं नंबरिंग मंझां डिफाइन नंबर न्यू नंबर फॉर्मेट ते क्लिक था करूंसि ऐं हिते असीं नंबर स्टाइल मां नंबर था चेंज करूंसि। हाणे ही ॾिसोसि नंबर जे साम्हूं जॾहिं असीं ओके था करूंसि त डॉट शो थी आहे। जीअं त असां मेन लेवल फॉर्मेट ठाहियूं पिया, उन करे फ़िलहाल असीं हिन खे सेकंड लेवल खे इग्नोर था करूंसि। बाद में असीं हिन खे इंडेंट इंक्रीज़ करे असीं सेकंड लेवल करे सघंदासीं। ऐं असीं हिते डॉट जी जॻह ते असीं जेकॾहिं ब्रैकेट असीं शो करणु चाहियूं त नंबरिंग में ॾिसोसि वञोसि डिफाइन न्यू नंबर फॉर्मेट में ऐं हिते हाणे डॉट खां अॻियां तव्हां शिफ्ट ऐं 0 जॾहिं प्रेस कंदा तव्हां ब्रैकेट अची वेंदो ऐं ब्रैकेट खां पोइ स्पेस जॾहिं दॿाईंदा त हाणे ॾिसोसि ओके कंदासीं त हीअ असांजो स्टाइल चेंज थी वेंदो। इंडेंट में तव्हांखे जेकॾहिं सेटिंग करणी हुजे त तव्हां हैंगिंग इंडेंट सां तव्हां ॾिसोसि परे करे सघो था टेक्स्ट खे बुलेट्स खां या नंबरिंग खां। साॻी रीति जस्ट असीं नंबर जी जॻह हिन ब्रैकेट जॻह ते असीं को बि वर्ड लिखी करे बि कस्टम लिस्ट जेका आहे उहा ठाहे सघूं था। उन जे लाइ यादि रहे त जेको हितां स्टाइल खणूं था उन स्टाइल जो जेको हिते जेकॾहिं असीं हिते रिमूव कंदासीं ख़ाली असीं को बि वर्ड ॾींदासीं। सपोज असीं लिखूं था चैप्टर, त इहो जस्ट चैप्टर ई शो थींदो जॾहिं त हिन में स्टाइल को बि अप्लाई नाहे थियल, उन करे चैप्टर शो थिए पियो। थोरो ॾिसी वठोसि। असांखे लाज़मी न आहे त नंबर स्टाइल मां पहिरीं को स्टाइल असांखे सिलेक्ट करिणो आहे ऐं पोइ हुन में असां ॾिसो वर्ड असां ॾेई सघूं था। चैप्टर ऐं 1 में असांखे गैप ॾियणु चाहियूं था त स्पेस जॾहिं प्रेस कंदासीं त गैप अची वियो। 1 खां अॻियां बि जेकॾहिं कुझु डॉट ॾियणु चाहियूं था त डॉट ॾियो ऐं असीं ओके था करियूंसि। हाणे असांजी हिकिड़ी कस्टम लिस्ट जेका पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ॾिसोसि ठही वई हली। असीं टेक्स्ट खे या इन खे परे बि करे सघूं था। हीअ लेफ्ट इंडेंट आहे दोस्तों। हैंगिंग इंडेंट जी मदद सां असीं टेक्स्ट खे परे करे सघूं था ऐं फर्स्ट लाइन इंडेंट जी मदद सां असीं नंबरिंग स्टाइल खे टेक्स्ट जे वेझो या परे करे सघूं था। हाणे सेकंड लेवल जे लाइ असीं टेक्स्ट खे सिलेक्ट करे ऐं इंडेंट इंक्रीज़ कंदासीं त हीउ सेकंड लेवल ठही वेंदो। सेकंड लेवल खे बि असीं चेंज करण जे लाइ ॾिसो असांखे इंडेक्स सेट न पियो लॻे त को मसइलो कोन्हे। असीं पहिरीं लेफ्ट इंडेंट खे घुमाईंदासीं त जीअं सॼी लिस्ट मूव थींदी। ऐं हाणे जेकॾहिं चाहियो था त हीअ अंग जेके आहिनि इहे बि परे थियनि त फर्स्ट लाइन इंडेंट खे सिलेक्ट करियोसि ऐं हीअ अंग बि परे थी वियल आहे। जॾहिं त हैंगिंग इंडेंट सां तव्हां टेक्स्ट खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ सेट करे सघो था। इंडेंट सां हीअ जेका चेंजिंग आहे इहा सभिनी ते अप्लाई करण जे लाइ असीं फॉर्मेट पेंटर जो इस्तेमालु कंदासीं। फॉर्मेट पेंटर खे दोस्तों हिकिड़े दफ़ा जॾहिं क्लिक कंदासीं ऐं जॾहिं ॿिए कंहिं ते बि अप्लाई करियूं था त ॾिसोसि जस्ट इहो क्लिक करण खां पोइ फॉर्मेट पेंटर डीएक्टिव थी वियो। ऐं असीं मल्टीपल यानी कि हिन ते सभिनी ते अप्लाई करणु चाहियूं था, उन करे फॉर्मेट पेंटर ते डबल क्लिक करे छॾींदासीं। लेकिन हिन वारे असां हिन खे फॉर्मेट जेका करणी आहे जंहिंसां आइटम खे करिणो आहे उनखे सिलेक्ट नाहे कयो। उन करे हींअर जेकॾहिं कंदासीं त असांखे कंहिं क़िस्म जी का बि चेंजिंग न ईंदी। जंहिं शइ खे चेंज करिणो आहे पहिरीं असां उनखे सिलेक्ट करे वेंदासीं। हिन खे सिलेक्ट करिणो आहे जीअं त हिन मुताबिक़ ॿियनि खे चेंज करिणो आहे। उन खां पोइ फॉर्मेट पेंटर ते डबल क्लिक कंदासीं ऐं हेठां लिस्ट आइटम खे जॾहिं सिलेक्ट कंदासीं त इहे चेंजिंग हिन ते अप्लाई थी वेंदी। ऐं लास्ट में फॉर्मेट पेंटर ते हिकिड़ो क्लिक करे छॾियोसि त इहो डीएक्टिव थी वञे। दोस्तों इहो न सिर्फ़ु इंग्लिश में पर असां सिंधी में बि इहो चेंजिंग करे सघूं था। इन जे लाइ पहिरीं टेक्स्ट जी डायरेक्शन जॾहिं असीं चेंज कंदासीं हींअर असांजा लेफ्ट टू राइट आहे। असीं जॾहिं राइट टू लेफ्ट कंदासीं त पोइ हीअ ॾिसोसि असांजा नंबरिंग साॼे पासे अची वई जॾहिं त असांजो टेक्स्ट खाॿे पासे अची वियो। सिंधी में असीं हिन चैप्टर जी जॻह ते बाब या सुवाल लिखणु चाहियूं था त नंबरिंग में असीं कस्टम न्यू डिफाइन फॉर्मेट में असीं वेंदासीं ऐं हिते असीं पहिरीं सॼे खे असीं रिमूव था करियूंसि ऐं हिते असीं सिंधी में लिखूं था असीं सुवाल। उनखां बाद हितां हिकिड़ो नंबर अप्लाई कंदासीं 1 2 3 ऐं फाइनल में ॾिसो नंबरिंग में विच में जेकॾहिं असीं ख़ाली ॾियणु चाहियूं था सुवाल में विच में त उहो बि ॾेई सघूं था। असां जॾहिं ओके कंदासीं त ॾिसोसि सुवाल 1 सुवाल 2 ऐं अहिड़े हिसाब सां सेट थी वेंदासीं। सिंधी में बि इहो सेट करे सघूं था। दोस्तों थोरो तव्हां गौर कजोसि जॾहिं डिफाइन न्यू लिस्ट ठाही आहे त असां नंबर फॉर्मेट में ॾिसो पहिरीं असां सुवाल लिखियोसीं उनखां पोइ नंबर अप्लाई कयो आहे। जॾहिं त हिकु पहिरीं बीठो सुवाल बाद में बीठो आहे। इहो इन करे आहे जो असां
जेका अलाइनमेंट असांजी डायरेक्शन जेका टेस्ट डायरेक्शन उहा आहे राइट टू लेफ्ट यानी साॼे खां खाॿे आहे। उन करे जेकर असीं हिक जे अॻियां डॉट ॾियणु चाहियूं था त असां 1 जे अॻियां डॉट शो कराईंदासीं ऐं जेकॾहिं ब्रेकेट ॾेई पोइ डॉट ॾियणु चाहियूं था त पहिरीं ब्रेकेट अप्लाई करे ऐं पोइ डॉट ॾियोसि। जेकॾहिं सुवाल जे अॻियां कंदा त इहो अप्लाई न थींदो। साॻी रीति ॿियो लेवल असीं इन जो ठाहिणु चाहींदासीं त इनखे इंडेंट खे असीं हिन वारे खाॿे पासे करण जे लाइ इंडेंट खे ॾिसोसि कंदासीं इंक्रीज़ कंदासीं ऐं हीअ असां नेक्स्ट लेवल ठाहे छॾियासीं। ऐं नेक्स्ट लेवल जे इंडेंट खे असीं पहिरीं सेट कंदासीं। उन खां पोइ फॉर्मेट पेंटर जॾहिं अप्लाई कंदासीं त ॿियो असांजो लेवल बि अलाइन थी वेंदो। दोस्तों इंडेंट सेट करण महिल कुझु ॻाल्हियुनि जो ध्यानु रखंदा करियो लाज़मी त जीअं तव्हांखे लिस्ट जी सेटिंग सही नमूने करे सघो। तव्हां ॾिसो असांजे मेन लिस्ट में असां वरी जेकॾहिं हिनखे टेक्स्ट खे वेझो करणु चाहियूं कुझु बि त सेकेंड लेवल फॉर्मेट करण खां अॻु में मेन लेवल खे करे वठोसि, बाद में सेकेंड लेवल ठाहिजोसि। छाकाणि जीअं असीं जेकॾहिं सेकेंड लेवल में स्पेस वधाइणु चाहींदासीं असीं हैंगिंग इंडेंट खे चोरींदासीं त ॾिसोसि जेको सेकेंड जेको लेवल आहे ॿियो लेवल आहे उहो बि असांजो उन हिसाब सां सेट थी वेंदो। त उनजे लाइ लाज़मी इहो हूंदो आहे त असीं फर्स्ट लेवल खे पहिरीं फॉर्मेट करे इंडेंट उनजो सेट करे बाद में असीं सेकेंड लेवल जो इंडेंट सेट करूं, बाद में सेकेंड लेवल जी करियूंसि। हाणे असीं सेकेंड लेवल खे इन जो इंडेंट जॾहिं इंक्रीज़ कंदासीं टैब सां या रिबन मंझां असीं टैब प्रेस करण सां त हीउ ॾिसोसि इन जो सेकेंड जे बजाय थर्ड लेवल थी वियो। असीं इन जो कंहिं बि टाइम ते असीं फॉर्मेट हिन जो बि चेंज करे सघूं था या डिफरेंट फॉर्मेट जी मेन लेवल जेको आहे ईअं तव्हां करे सघो था। हिन जो इंडेंट सेट करूंसि था, पहिरीं लेफ्ट सां सॼी लिस्ट खे मूव करायूंसि था, बाद में टेक्स्ट खे अञा थोरो गैप ॾियूंसि था ऐं हाणे असांजो फॉर्मेट पहिरें सेकेंड लेवल जो सेट करे छॾियोसीं। उनखां पोइ फॉर्मेट पेंटर ते डबल क्लिक कंदासीं ऐं ॿियनि ते असीं अप्लाई करणु चाहींदासीं। साॻियो फॉर्मेट ॾिसो ॿियनि ते अप्लाई थी वेंदो। दोस्तों सिंधी भाउर जेके असांजा टीचर्स आहिनि जेके पेपर वग़ैरह ठाहिनि था उन्हनि जे लाइ हीउ फॉर्मेट तमामु घणो मसइलो कंदो आहे। त उहे सुवाल वग़ैरह लिखणु चाहिनि था लेकिन उनखां इंडेंट वग़ैरह उहो सेट न थींदो आहे। उन्हनि जे लाइ हीउ बहितरीनु गाइड आहे। दोस्तों अचो त इन नंबरिंग जेका लिस्ट आहे इन जी काउंटिंग खे बि कंट्रोल करणु सम्झूं। तव्हांखे सम्झाइण जे लाइ असीं हीअ मथी लिस्ट आहे हीअ साॻी कॉपी करे वरी हेठि कॉपी करे रखूंसि था ऐं थोरो नंबरिंग ते गौर करूं था, ॾिसूं था। हेठि था क्लिक करियूंसि, हिन खे हटायूंसि था, असीं इंडेंट वापसी आणियोसि मेन मार्जिन ते, हाणे पेस्ट था करियूंसि। दोस्तों गौर करियोसि सुवाल हिते 1 2 3 में ॾिसो आयासीं, हितां वरी पैराग्राफ अची वियो। जॾहिं पैराग्राफ खां पोइ वरी तव्हां ॾिसोसि त मथी जेका नंबरिंग आहे उहा साॻी कंटिन्यू थी वेंदी। जॾहिं त असीं नई लिस्ट जेकॾहिं हिन खे 1 खां शुरू करणु चाहियूं यानी ही 4 खां स्टार्ट थिए पई 1 खां करणु चाहियूं था त इहो ॾिसोसि हिन आइटम आहे हिन खां असीं काउंटिंग वरी दोबारा स्टार्ट करूं था त इन ते असां कर्सर रखूं था या सिलेक्शन करियूंसि था ऐं उनखां अलावा पोइ हिन नंबरिंग में सेट नंबरिंग वैल्यूज़ नंबरिंग वैल्यू ॾिसो किथां पे स्टार्ट थिए 4 खां स्टार्ट थिए पई, असीं हिनखे वरी 1 खां स्टार्ट करियूंसि था। ॾिसो 1 खां स्टार्ट करियूं था, जॾहिं ओके था करियूंसि त असांजी वरी काउंटिंग ॾिसो 1 2 3 ते स्टार्ट थी वेंदी। जॾहिं त इंडेंट में थोरो डिफरेंस अची वियो आहे त इंडेंट असीं मथे जे हिसाब सां असीं दोबारा वरी सेट करे सघूं था। साॻी रीति असीं हिते सिंधी में हिकिड़ो पैराग्राफ एड था करियूंसि ऐं हेठि जॾहिं असीं दोबारा इहा लिस्ट स्टार्ट कंदासीं इन मंझां लाइब्रेरी मां साॻी असांजी डिज़ाइन खणूंसि था सिंधी वारी त पोइ ॾिसोसि त असां गॾु ही काउंटिंग जो ऑटो करेक्शन जो असांखे ऑप्शन मिली वियो। उन मां तव्हां ॿुधाए पियो त पहिरीं सां मथे सां कंटिन्यू करणु चाहियो था या तव्हां नई स्टार्ट करणु चाहियो था। यानी कंटिन्यू नंबरिंग ते क्लिक कंदासीं त मथियां ॾिसो 3 आइटम मथियां ही 4 आइटम सां थी वियो। जेकॾहिं असीं इन खे हिते ई चेंज करणु चाहियूं था त रिस्टार्ट नंबरिंग ते ॾिसोसि ऐं जॾहिं स्टार्ट करे छॾियोसीं लिखणु त पोइ हीअ ऑप्शन हाणे असांखे ऑटो करेक्शन जो ऑप्शन न मिलंदो। अचो त दोस्तों इन लिस्ट आइटम खे फॉर्मेट करणु वधीक फॉर्मेट करणु सिखूं यानी हिन फ़ॉन्ट चेंज करणु हिन जो कलर चेंज करणु उहो तव्हांखे ॿुधायां। दोस्तों लिस्ट जे साम्हूं हीउ जेको टेक्स्ट आहे इहो आम हिकिड़ी जेको टेक्स्ट हूंदो आहे इन खे फॉर्मेट करण जे लाइ असांखे हिते ई कंट्रोल मिले थो यानी की होम रिबन में जेका असीं फ़ॉन्ट खे फॉर्मेट कंदा आहियूं उहो आहे हिन मां असीं फॉर्मेट कयूं था। हिते फ़ॉन्ट रखूं था टाइम न्यू रोमन जो, जॾहिं त हिन जी साइज़ इंक्रीज़ कयूं था 11 ते ऐं हिन खे बोल्ड था करियूंसि, कलर इन जो चेंज कयूं था असीं ब्लू में रखूंसि था।
जॾहिं ही साॻी फॉर्मेट असीं जेके हिन ते अप्लाई करण जे लाइ ॾिसोसि फॉर्मेट पेंटर मां ॾिसोसि इन हिसाब सां असीं ॿियनि ते असीं अप्लाई करे सघूं था। अहिड़ी रीति दोस्तों हिन आइटम खे असीं शेड बि ॾेई सघूं था, यानी कि जीअं नॉर्मल फॉर्मेट कंदो आहे ईअं फॉर्मेट असां फॉर्मेशन करे सघूं था। हीअ ॾिसोसि असीं हिनखे शेड बि ॾेई सघूं था, कंहिं क़िस्म जो हर आइटम ते असीं शेड रखूं था। अहिड़ी रीति असीं हिन ते कर्सर रखी ऐं फॉर्मेट पेंटर जी मदद सां असीं ॿियनि आइटम ते बि इहे अप्लाई करे सघूं था। दोस्तों इन फिलहाल फॉर्मेट सॼे खे हिनखे असीं हटायूंसि था, कंट्रोल-Z जी मदद सां जेका हीअं चेंजिंग कया हिनखे हटायूं था। हाणे तव्हांखे ॿुधायूंसि था त जेका हीअ लिस्ट आहे, लिस्ट आहे टेक्स्ट आहे, हिन टेक्स्ट खे छॾे करे जस्ट ही जेको साम्हूं वारो जेको नंबरिंग वारो आहे, इन ख़ाली नंबरिंग खे असीं फॉर्मेट करूं, यानी इन्हनि जा फ़ॉन्ट चेंज करण ऐं इन्हनि खे फ़ॉन्ट वग़ैरह ते चेंज करणु, फ़ॉन्ट जो कलर ॾियणु, जंहिंमें ही टेक्स्ट जेको साॻी रहंदो, सिर्फ़ु नंबरिंग जेको फॉर्मेट इहो चेंज थींदो। उनजे लाइ तव्हां लिस्ट खे सिलेक्ट करे ऐं नंबरिंग मंझां, छो त असां बुलेट्स न आहे नंबरिंग आहे, उनखे नंबरिंग मंझां तीर मंझां असीं डिफाइन न्यू नंबर फॉर्मेट में असीं वेंदासीं। हिते असांखे फ़ॉन्ट जो बटन मिले थो। फ़ॉन्ट जॾहिं असीं क्लिक कंदासीं त हेॾां असीं फ़ॉन्ट जे फॉर्मेशन जे एडवांस ऑप्शन में असीं वियासीं। ऐं एडवांस ऑप्शन असांखे ॿ जेके असांखे स्क्रिप्ट ॾिए थो, हिकिड़ो लैटिन टेक्स्ट आहे, ॿियो आहे कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट। लैटिन टेक्स्ट छा आहे, इंग्लिश में जेकॾहिं असांजे लिखियलु आहे हुजे आहे हिते नंबरिंग वग़ैरह, त उते उहो चेंज थी आहे। लेकिन हींअर जीअं त असांजो सुवालु आहिनि जेको सिंधी स्क्रिप्ट लिखियलु आहे, उन करे कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट मां असीं सिंधी जो फ़ॉन्ट को बि करूं था चेंज। असीं MB सिंधी में ॾियूंसि था, को MB सिंधी में असीं रखूंसि था, जंहिंमें MB सतार भिटाई सतार खे फ़ॉन्ट खे रखूंसि था। ऐं जॾहिं फ़ॉन्ट जी साइज़ असीं थोरो वधीक ॾियूंसि था, साइज़ असीं ॾियूंसि था 14 जी साइज़ ॾियूंसि था। ऐं फ़ॉन्ट जो कलर असीं ॿियो था ॾियूंसि ऐं ओके जॾहिं कंदासीं त ॾिसोसि फ़ॉन्ट असांजो चेंज थी वेंदो, जंहिंमें ॾिसोसि सिर्फ़ु नंबरिंग जेका आहे उनखे चेंज कयो अथसि फ़ॉन्ट खे ऐं कलर खे, जॾहिं त ही टेक्स्ट साॻी सेम रहियो आहे।